नाज़िर सकरन भरिसां क़ौमी शाहरा ते गॾु गाॾी सां टकराइजण सबबि मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे, जंहिंमें 2 ॼणा फौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रज़ा मोहम्मद सियाल। जी रज़ा, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ई सकरन जे भरिसां चोथों महल स्टाफ वटि क़ौमी शाहरा ते इस्लामाबाद खां कराची वेंदड़ फैसल मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में 10 खां वधीक औरत मर्द ज़ख़्मी थी पिया। हिकु मर्द ऐं हिकु औरत थॾे ते फौत थी विया। ज़ख़्मियुनि में कामरान रिंद, आबिद कुरैशी, मसमात रुखसाना रिंद ऐं ॿिया शामिल आहिनि। कोच कल्टी थियण जो सबबु आॾो गॾु गाॾो अची वञण जे करे उनखे बचाईंदे कोच कल्टी थी वई, जॾहिं त फ्री एम्बुलेंस ज़रिए ज़ख़्मियुनि खे तहलका अस्पताल सकरंड पहुचाए पियो वञे। जी रज़ा मोहम्मद, महिरबानी अवां जी।